पांजे प्यारे हबीब लबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके मूं गुनाहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हां असां सभिनी खे अल्लाह ताला हक़ ऐं सच ॿुधी उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हज़रत इब्राहीम अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम जो ज़िक्र ख़ैर तव्हां जे आॾो मां अॻे जुमे ते अर्ज़ कयो हो। अल्लाह साईं पंहिंजनि प्यारनि खां तमामु वॾा वॾा इम्तिहान वठंदो आहे। वॾो इम्तिहान वॾे दर्जे लाइ हूंदो आहे, नंढो इम्तिहान नंढे दर्जे जे लाइ हूंदो आहे। जेतिरो इम्तिहान ॾुखियो ओतिरो मक़ाम ऐं मर्तबो वॾो। अल्लाह तबारक व तआला जे प्यारे हबीब पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात बाबरकात फरमायो आहे त सभ खां वॾी आज़माइश अल्लाह जे नबियनि ते ईंदी आहे। महबूब पाक अलैहिस्सलाम जे इन फरमान जो मतिलबु इहो आहे त अल्लाह साईं जेका सख़्त खां सख़्त आज़माइश इंतिहाई ॾुखी आज़माइश वठंदो आहे उहा पंहिंजे नबीअ खां वठंदो आहे। उन खां पोइ जेको उन जे मुशाबिह हूंदो त आज़माइश बोहरी हूंदी, मक़ाम ऐं मर्तबो वरी जीअं पोइ तीअं हेठि हूंदो त आज़माइश वरी कुझु हल्की थींदी वेंदी आहे। पर सख़्त खां सख़्त आज़माइश तमामु वॾे खां वॾी आज़माइश ख़ुदा जे नबियनि ते ईंदी आहे। अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालहू नबियनि खे मक़ाम ऐं मर्तबो बि वॾो अता कयो आहे। इंसाननि में अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात नबूअत जे मक़ाम खां वधीक ॿियो को मक़ाम रखियो ई कोन्हे। इंसान जो इहो वॾे खां वॾो शरफ़ आहे जो इंसान खे अल्लाह तबारक व तआला नबी बणाए, नबूअत जो ताज पाराए, रसूल बनाए, रिसालत अता फरमाए। इहा तमामु वॾे खां वॾी फज़ीलत आहे। अल्लाह ताला जी ज़ात वरी उन फज़ीलत जे हिसाब सां पंहिंजे नबियनि खां ऐं पंहिंजे रसूलनि खां इम्तिहान वठंदो आहे। इम्तिहान अल्लाह जे नबीअ खां इन लाइ कोन वठिबो आहे त अल्लाह साईं जल जलालहू अमन वालू खे ख़बर नाहे, पोइ रब ॾिसंदो आहे त मां आज़मायां इहो सचो आहे या नाहे। ईअं नाहे। ख़ुदा जी ज़ात बाबरकात हुनखे मुंतख़ब कंदो आहे। रब जी ज़ात हुनखे नबूअत ॾींदो आहे। अल्लाह जे क़दीम इल्म में आहे त हीउ सचो आहे। पर इहा आज़माइश इम्तिहान ख़ुदा पंहिंजे लाइ न वठंदो आहे, असांजे लाइ वठंदो आहे त जीअं असांजे आॾो इहा ॻाल्हि ज़ाहिर थिए, अवाम नास जे आॾो इहा ॻाल्हि वाज़ो थी पवे त ॾिसो अल्लाह साईं जी ज़ात बाबरकात पंहिंजनि प्यारनि खे जेॾो मर्तबो ॾींदो आहे ओॾो वरी सब्र कंदा आहिनि त अल्लाह साईं जी ज़ात बाबरकात असांखे सबक़ थो ॾिए त असां ई तव्हां सभिनि जो फर्ज़ु आहे त जेकॾहिं को ॾुखियो वक़्तु अची वञे त ख़ुदा जे रज़ा ते राज़ी रहिजे, वावेला न कजे, शिकवा शिकायत न कजे, परेशान न थिजे। इहो जेतिरो बि इंसान जे मथां इम्तिहान ईंदो ओतिरो हुनजो मक़ाम ऐं मर्तबो ख़ुदा ताला वधाईंदो आहे। हज़रत इब्राहीम अला नबीना अलैहिस्सलाम जो इहो इम्तिहान थोरो त कोन हो जो ॼावल ॿार आहे, घर वारी गॾु आहे, अल्लाह साईं हुकुम पियो फरमाए त ग़ैराबाद जाइ ते छॾे आ। अवां ॿुधो, अॻे जुमे ते मां तव्हांखे तफ़सील सां ॿुधायो इहो वॾो इम्तिहान आहे। हर माण्हू पंहिंजे दिलि जे मथां हयाव ते हथु रखे, पंहिंजी प्यारी घरवारी खे छॾे, वरी ॼावल ॿारड़े मासूम खे छॾे अचे ऐं छॾे वरी अहिड़े हंध ते जंहिं जाइ ते पाणी जो निशान ई कोन्हे को। रब्बना इन्नी अस्कनतु मिन ज़ुर्रियती बिवादिन गैर ज़ी ज़रअन इंद बैतिकल मुहर्रम। क़ुरान पाक शाहिद आहे। ऐं मौला मां अहिड़ी जॻह ते पंहिंजे अहल अयाल खे छॾियो थो वञा जेका गैर ज़ी ज़रअ आबादी आहे, यानी जंहिं जाइ ते आबादी जो, सब्ज़ीअ जो, सले जो, कंहिं साईअ शइ जो, पाणीअ जो नालो निशान ई कोन्हे को। पर मां रब पाक तुंहिंजे चवण ते छॾियो थो वञा, तुंहिंजे हवाले कयूं थो वञा। हाणे हिन जाइ खे उहो शरफ़ ऐं मक़ाम अता फरमाए जो हीअ जॻह उहा जॻह बणिजी वञे जो रूह ज़मीन जी दिलि हिन जाइ ते छिकिजी अचे। अल्लाह ताला जल जलालहू अमन वारो इम्तिहान त ॾिनो, इब्राहीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात खे इम्तिहान में मुब्तला फरमायो। अल्लाह जे नबी इम्तिहान ॾिनो, कामयाब थियो,
पर ख़ुदा ताला शरफ के तो अता फरमायो आहे जो करोड़ हा मील परे आ तब निमाज़ पढ़ंदा नियत कम निमाज़ मुहतरफ काबतुल्लाह शरीफ जे उते लखे हज़ारे करोड़े मुस्लमान वञनि था। अल्लाह से हुननि जो हज तेसी ताईं क़बूल नथो फरमाए, उम्रो ऐसी ताईं क़बूल नथो फरमाए। अमीर आ, गरीब आ, शहनशाह वा, वली वा, गौस आ, गुनहगार आ, केर भी हुजे, रब ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो न बैतुल्लाह जा चक्कर काट। जंहिं जाइ ते हज़रत बीबी हाजरा पाणीअ जे लाइ ड्रोड़ूं पा तूं हल, तूं इन जाइ ते ड्रोड़ूं पाए त मां रब तुंहिंजा गुनाह माफ़ फरमाया फरमाया। त मुंहिंजा प्यारा दोस्त, या का मामूली ॻाल्हि कान्हे का, तमामु वॾो शर्फ आहे। अल्लाह साईं जे ज़ात बाबरकात इब्राहिम अलैहिस्सलाम जा यादगार क़ाइम फरमाया। हाणे हिकिड़ो इम्तिहान जान ते आयो, बाहि में विधो वियो। ॿियो इम्तिहान इहो आयो जो इब्राहिम अलैहिस्सलाम खे चयो वियो त पंहिंजी ज़ाल बि फिटी करे आ, ॿार बि फिटो करे आ, उन इम्तिहान में कामयाब थियो आहे। हाणे वरी टियों इम्तिहान ख़ुदा ताला पियो वठे। सलात पढ़ंदो हल, ॻाल्हि ॿुधंदो हल। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे तरफ़ खां पंहिंजे प्यारे नबीअ खे हुकुम थियो आहे, ऐ मुंहिंजा प्यारा नबी, मां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तोखे हुकुम थो फरमाया त प्यारे खां प्यारी शइ मां अल्लाह जे राह में कुर्बान कर। हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखिजो त हाणे इहो जॾहिं इम्तिहान शुरू थो थिए, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे प्यारे खलील खे हुकुम कयो आहे त शाम जो मुल्क छॾ। हाणे जंहिं जाइ ते तुंहिंजो पुटु आबाद आहे, तुंहिंजी घर वारी आबाद आहे, गैराबाद जॻह खे जन आबाद बणाए गुलज़ार बणायो आहे। इस्माइल पंहिंजे कदमनि जे कराम सां ज़मीन खे फाड़े पाणीअ खे ॿाहिरि कढियो आहे। हाणे प्यारा इब्राहिम अला नबी अलैहिस्सलाम, मां रब करीम जे ज़ात बाबरकात जो हुकुम आहे त शाम खे छॾ। हाणे तूं वञी मके पंहिंजे घर वारी पंहिंजे प्यारे पुट सां रहो। जंहिं वक़्तु इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह जे अमर सां शाम जो मुल्क छॾे करे इस्माइल अलैहिस्सलाम हज़रत बीबी हाजरा सां मके पाक में अची रहियो आहे। इहे हाणे आज़माइश वारो इम्तिहान जो टियों मरहलो हिते शुरू थियो आहे। रब ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो, प्यारा खलील मां अल्लाह जे राह में प्यारी शइ कुर्बान फरमाए। इब्राहिम अलैहिस्सलाम वॾो मालदार हो। किताब लिखनि था, हदीसुनि में अचे थो त सरवरे कायनात अलैहिस्सलाम जे फरमान जे रोशनी में त इब्राहिम अलैहिस्सलाम वटि हज़ारनि जे तादाद में उठ हा, हज़ारनि जे तादाद में माल हो, ढगियूं हुयूं, बकरियूं हुयूं, दुंबा हुआ। अल्लाह जो नबी वॾो मालदार हो। हिकिड़े ॾिहाड़े मलाइकनि खे चवणो पइजी वियो, अल्लाह खे अर्ज़ु कयो त मौला ही फ़लसफ़ो असांखे सम्झ में नथो अचे। हिकिड़े पासे फरमाए थो, फत्तख़ज़ल्लाहु इब्राहीम खलीला। तो मौला पाक जो फरमान आहे त मां रब करीम जे ज़ात बाबरकात इब्राहिम खे खलील बणायो आहे। खलील उन खे चइबो आहे जंहिंजी दिलि गैर जे मुहबत खां ख़ाली हुजे। जंहिंखे हज़ारे उठ हूंदा उन खे मुहबत ज़रूर हूंदी। जंहिंखे हेतिरो माल हूंदो तंहिंखे माल सां बि मुहबत हूंदी। बकरियूं बि आहिनि, ढगियूं बि आहिनि, दुंबा बि आहिनि, गऊं बि आहिनि, पोइ बि तुंहिंजो खलील आहे। इहा सम्झ में ॻाल्हि नथी अचे। ऐं चई पाण थो त खलील उन खे चइबो आहे जंहिंजी गैर जे मुहबत खां दिलि ख़ाली आहे। जंहिंखे उठनि सां मुहबत आहे, ढगियुनि सां मुहबत आहे, बकरियुनि सां मुहबत आहे, उहो खलील नथो थी सघे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए त मां रब आहियां। मां चयो आहे त इब्राहिम खलील आहे। तव्हांखे पत नथी पए त वञो वञी मुंहिंजे खलील अल्लाह खे आज़माए अचो। अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह। मलाइक बेएतबार कोन हा, जो मलाइक चवर खणी त असांखे एतबार न आहे, पर हुननि चयो त सम्झ में ॻाल्हि नथी अचे। काथे ख़ालिक जो कमाल, काथे मखलूक जी ॻाल्हि। हाणे मखलूक हन मलाइक सगोरा, उहे अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात जे अमर सां इब्राहिम अलैहिस्सलाम वटि हली अचनि था। हिकिड़ी वादी आहे, उहा सॼी वादी जी वादी भरी पई आहे। जाॾे निहार त रिढूं हन, वरी ॿिए पासे निहार त गऊं हन, वरी टे पासे निहार त उठ ई उठनि। अल्लाह जो नबी खलीलुल्लाह उन्हनि पंहिंजे माल सां हिकिड़े टकरी जे मथां वेठो आहे। मलाइक अचनि था इंसानी सूरत में अची इब्राहिम जे आॾो बि चवनि था, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सभई चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह,
सुभान अल्लाह सुभान अल्लाह। खुश तरह बाशद के सर्रे दिल बरा गुफ्त आयद दर हदीसे दीगरा। यार जी तारीफ़ जरे बे जे ज़बान खां ॿुधबी आ दिल भरजी ईंदी आ, शौक़ ऐं ज़ौक़ ऐं मोहब्बत वधी वेंदो आ। इब्राहिम अलैहिस्सलाम जी ज़ात सुभान अल्लाह चवंदो हो, पर जॾहिं मलाइकनि जे ज़बान खां सुभान अल्लाह ॿुधो अथई उहा टकरी छॾे थो, उतां लहे थो, उन इंसानी सूरत वारनि मलाइकनि ॾे वञे थो। उन्हनि जे भर में जॾहिं पहुतो आहे अल्लाह जो नबी पहुचंदो हुयो, मलाइकनि सगोरन पंहिंजे ज़िक्र खे बंदि करे छॾियो। इब्राहिम अलैहिस्सलाम अस्सलाम कयो, उन्हनि वालेकुम सलाम जो जवाब ॾिनो। अल्लाह जो नबी फरमाए थो अदा अगारो छा पे चयो? चयो अल्लाह जो हमद ऐं सना पे कयोसीं। वरी त ॿुधाइजो। मलाइक सगोरा चवनि था अॻे असां पंहिंजे मर्ज़ी सां पे कयोसीं, हाणे तो असांखे फरमाश कई आहे, पंहिंजे मर्ज़ीअ सां चवण ॿी ॻाल्हि आहे, फरमाश करण ॿी ॻाल्हि आहे। पंहिंजे मर्ज़ीअ सां असां बिना कंहिं ॻाल्हि जे चई रहिया हुआसीं, हाणे तूं चवीं थो त ॿुधायो, मुफ़्त में कोन ॿुधाईंदासीं, कुझु ॾे त तोखे ॿुधायूं। अल्लाह जे नबी सगोरे जे साम्हूं हज़ारे उठ बीठा हा। अल्लाह जो नबी फरमाए थो ये समूरा उठ तव्हां जा मूंखे मिठड़े रब्बुल आलमीन जो इसम पाक ॿुधायो। मलाइक सगोरा चवनि था सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मदीने वारे साईं जी हदीस आहे, पाण फरमाइनि था जंहिं मुस्लमान जे ज़ुबान ते सुभान अल्लाह जो लफ़्ज़ हूंदो, अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जो हबीब पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था इहो शख़्स दुनिया मां लॾींदो त ईमान सां लॾींदो। पाण करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था सुबुह खां शाम ताईं, शाम खां सुबुह ताईं 70 भेरा जेको सुभान अल्लाह चवंदो आहे, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन जे जिस्म खे जान खे जहन्नम खां आज़ाद करे छॾींदो आहे। हबीब जी ज़ात बाबरकात फरमाइनि था जॾहिं इंसान पंहिंजे ज़ुबान सां हिकिड़ो दफ़ो चवंदो आहे सुभान अल्लाह, अल्लाह ताला हुन जे ज़ुबान वारे अखर मां हिकिड़ो दरख़्त पैदा कंदो आहे जंहिंजूं पाड़ियूं सतूं ज़मीन में हूंदियूं आहिनि ऐं हुन जूं टारियूं सते आसमान ते हूंदियूं आहिनि। उन जा पन ऐं लामूं एतिरियूं वॾियूं हूंदियूं आहिनि जो पूरी रूह ज़मीन खे घेरे वठंदियूं आहिनि। उन में किरोड़नि जे तादाद में ॾार हूंदा आहिनि, हिकिड़े हिकिड़े ॾार में किरोड़नि जे तादाद में लामूं हूंदियूं आहिनि, हिकिड़ी हिकिड़ी लाम में किरोड़नि जे तादाद में पन हूंदा आहिनि। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाइनि था उहो दरख़्त बि क़यामत जे ॾिहारे ते सुभान अल्लाह पढ़ंदो रहंदो आहे। उन जे पन पन मां ॾारीअ ॾारीअ मां दरख़्त जे पाड़ पाड़ मां लफ़्ज़ सुभान अल्लाह जो जारी हूंदो आहे। क़यामत ताईं उन वण खे लोॾींदो रब रहंदो, सुभान अल्लाह पढ़ंदो रहंदो, सॼो सवाब सुभान अल्लाह चवण वारे खे मिलंदो रहंदो। अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह हक चार या दुरूद शरीफ बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मलाइकनि सगोरन सुभान अल्लाह चईया, उठ हवाले मलाइकनि जो थी विया, वरी अल्लाह जा मलाइक ख़ामोश थी विया, उठनि खे काहे रवाना थिया। इब्राहिम खलीलुल्लाह फरमाए थो हिकिड़ो दफ़ो वरी ॿुधायो। बाबा मुफ़्त में कोन ॿुधाईंदासीं, अगारो असां पंहिंजे मर्ज़ीअ सां ॿुधायो हो, असां ॿिए नंबर में तो असांखे उठ ॾिना आहिनि, हाणे छा ॾींदे, कुझु ॾे त ॿुधायो, न त मुफ़्त में कोन ॿुधाईंदासीं। अल्लाह जे नबी साॼे पासे निहारियो आहे, उठ हज़ारनि जे तादाद में ढगियूं बीठियूं। ख़ुदा जो नबी फरमाए थो इहे सभु तव्हांखे आयूं, मूंखे मिठड़े रब जे करीम जो नालो ॿुधायो। मलाइक सगोरा चवनि था सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अल्लाह पाक जे मलाइकनि पंहिंजे ज़िक्र खे ख़त्म कयो आहे, ढगियूं काहे वरी रवाना थिया आहिनि। इब्राहिम खलीलुल्लाह अॻु फिरी थो अचे, अदा उठ बि कायव, ढगियूं बि कायव, अञा मूं वटि माल आहे, मूंखे रब पाक जो नालो ॿुधायो। ख़ुदा जा मलाइक चवनि था हाणे छा ॾींदे? इब्राहिम खलीलुल्लाह फरमाइनि था अञा मूं वटि दुंबा बीठा आहिनि। ख़ुदा जे नबी सभु दुंबा हुननि जे हवाले फरमाया। मलाइक चवण लॻा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मलाइक सगोरा दुंबा काहे रवाना थिया। इब्राहिम खलीलुल्लाह फरमाइनि था अञा बकरियूं बाक़ी आहिनि, इहे बकरियूं बि कायो, मूंखे मिठड़े रब पाक जो नालो ॿुधायो। अल्लाह जे मलाइकनि बकरियूं कायूं आहिनि। इब्राहिम खलीलुल्लाह वरी अल्लाह जे मलाइकनि खां ॿुधे थो, चवनि था सुभान अल्लाह सुभान अल्लाह
सुभान अल्लाह। हाणे उठ भी वया, ढगियूं भी वयूं, दुंबा भी वया, बकरियूं भी वयूं, माल त बचो कोन को, समूरो जो समूरो मलाक माल काए रवाना थियनि था पिया। अल्लाह जो नबी सगोरो खलीलुल्लाह फरमाए थो, ओ प्यारा मला, प्यारा अल्लाह जा बानणो, मूंखे वरी रब पाक जो ज़िक्र ॿुधायो। मलाक चवनि था छा ॾींदे? ढगा ॾेई छॾियई, उठ ॾेई छॾियई, बकरियूं ॾेई छॾी, दुंबा तो ॾेई छॾिया, हाणे त तो वटि का शइ कान्हे, छा ॾींदे? इब्राहिम खलीलुल्लाह फरमाए थो, तव्हां सुठा माण्हू था ॾेखारिजो, तव्हां नेक था ॾेखारिजो, ज़रूर तव्हां माल जे लाइ को नौकर रखंदव, को गुलाम रखंदव, को ॿेली रखंदव, मूंखे ॿेली बणाए वठी हलो, मुंहिंजी जान बि तव्हां तां क़ुर्बान आहे, मूंखे रब करीम जो नालो ॿुधायो। हर शइ ॾियण जे लाइ ख़ुदा जो नबी तयारु थी थो वञे पियो। अल्लाह जे नबी जे आॾो जमल इहा ॻाल्हि आई आहे ऐं मलाइकनि ॾिठो त सुभान अल्लाह, हिनखे उठ प्यारा न आहिनि, हिनखे ढगियूं प्यारियूं न आहिनि, हिनखे माल प्यारो न आहे, हिनखे बकरियूं प्यारियूं न आहिनि, हिनखे का शइ प्यारी कान्हे, जेकॾहिं हिनखे प्यार आहे त अल्लाह जी ज़ात सां प्यार आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो आहे, अल्लज़ीना आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह। अल्लाह पाक पंहिंजे पाक कलाम में फरमाईंदो आहे त ईमान जी निशानी आहे मोमिन उनखे चइबो आहे जंहिंजी सभ खां वधि मुहबत पंहिंजे रब करीम सां हूंदी आहे। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व सल्लम। वरी सलात बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व सल्लम। कुरान पाक में अल्लाह ताला फरमाईंदो आहे, लन तनालुल बिर्र हत्ता तुनफिकू मिम्मा तुहिब्बून। अवां कॾहिं बि नेकी खे कोन था पहुची सघो, अवां नेकी खे तॾहिं पहुचंदव जॾहिं प्यारे खां प्यारी शइ अल्लाह जे राह में कुर्बान कंदव। प्यारी शइ ॾियो जंहिंसां तव्हांजी दिलि फाथल आहे, अवां जो कल्ब लटकियल आहे, उन प्यारी शइ खे अल्लाह जे राह में कुर्बान कर त रब तो फरमाए तोखे मोहब्बत जो सर्टिफिकेट ॾेई छॾिया। अल्लाह जो नबी हर शइ कुर्बान थो करे। असांजो हाल अहिड़ो आहे, नाराज़ त कोन थींदव न? नाराज़ थियो त पोइ न चवां, जे राज़ी थियो त हिकिड़ी ॻाल्हि कयां, रुगो अॻी सिफ़ वारा था चओ, हे ॿी टी सिफ़ वारा कुझु नहीं कोन था। अवां चवां अल्लाह जे राह में उहा शइ ॾिबी आहे जेका प्यारी हुजे, ईअं न साईं? असां अठे ॾिहाड़े मस्जिद जो चंदो ॾींदा आहियूं, ईअं न भा? कॾहिं सोचियो अथव, कॾहिं तसवुर कयो अथव? नाराज़ न थिजो, ईअं ॻाल्हि थो कयां। अव्हां जे चंदे वारा पैसा असां वटि जमो पिया आहिनि, अॼु मूंखां विसरी विया, चओ त ॿिए जुमे ते खणी ईंदुसि। अहिड़ा त नोट भला ॾिना अथव जो 3 साल हलनि ई कोन था पिया। बाक़ाइदे 16 चतियूं, 2-3 अहिड़ा नोटनि जंहिंजो अधु फाटो पियो आहे, नंबर आहे कोन। 2-3 वरी को माईअ सगोरी तीन में रधे विञाए छॾिया आहिनि, सॼा अखर ई मिटिजी विया अथनि। मुंहिंजे ख़्याल में 300, 350, 400 रुपया गॾु थिया पिया आहिनि, खाते मस्जिद जे आहिनि, वठे बैंक बि कान थी पई। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त, दिल में सोचींदो आहे त हे दुकान ते कोन हलियो आहे, केला कोन मिलिया, खंडु कान मिली, बाज़ार में कंहिं बि कोन वरितो, बाज़ार वारनि मोटाए ॾिना हण मौलीअ जे मथे में। मौली छा कंदो आहे भा? मौली खे कोन था ख़बर, अल्लाह जे घर में ॾींदा हो। अल्लाह जे घर में अहिड़ी शइ त ॾियो जेका अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात फरमाए थो त लन तनालुल बिर्र हत्ता तुनफिकू मिम्मा तुहिब्बून। अवां जी उहा शइ जेका अवां खे प्यारी आहे, ख़र्च ख़ुदा जे राह में कंदो तॾहिं ख़ुदा सां मोहबत थींदी। अवां चयो त मिड़ई झोली खुली, हाणे ॾिठो हुन बि पाड़े वारे बि धन वरा खीसे में हथ आयो, घणी मुठ में घणी उछली, पोइ हले न हले अलाह ॼाणे त राह जो कमु ॼाणे। वतायो फ़क़ीर पे आयो रस्ते सां, हज़रत वताए फ़क़ीर दिलि में ॾिठो त हाणे छा कयां, को बाज़ार मां गिदरा वञी वठां। ॾिठई हिकिड़ो हमराह पोती विछायो वेठो आहे, गिदरनि जो ढेर पियो आहे। अबा अलाह जे नाले गिदरो ॾींदे? टग खणी कयो अथव भेणा, रोज़ रोज़ गिदरा अलाह जे नाले, अलाह जो नालो थी बाबा, अलाह जे नाले ॾे। गिदरनि वारे छा कयो, ॻोल्हे हिकिड़ो फिथल गिदरो हो, हा वठ। फ़क़ीर खणी वरितो, वठी वरी फ़क़ीर कढो टको, चए हिन टके जो गिदरो ॾे, चए हा मूंखे ॾे। टको वठी वरी सुठो गिदरो, टका बि महांगा अॻे ज़माने में,
ओ सुठो गिदरो खणी फ़कीर खे ॾिनई। फ़कीर ॿई हथ में झले अलाह खे चई, अलाह साईं तो वारो बि ॾिस, टके वारो बि ॾिस। मौला सुञाणनी माण्हू त टके जेतिरो बि कोन था, जेतिरो माण्हुनि खे टके सां प्यार आहे तेतिरो तोसां प्यार कोन्हे। ओ मुंहिंजा अदा फ़कीर जो भोग हो, पर भोग न भाइजा, हक़ीक़त